बराए ज़हूर हुज्जत खुदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा कुल्ले वलीकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाए फी हाज़िहि साअत व फी कुल्लि साअत वलियन व हाफ़िज़ा क़ाइदन व नासिरा दलीलन व अइना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। या रब मुहम्मद व आले मुहम्मद सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फ़रज आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु तआला जल्ल जलालुहु व अम्मन वालुहु फिल फुरकानिल हमीद। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इन्नल्लज़ीना युज़ूना अल्लाह व रसूलहु लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह व अद्द लहुम अज़ाबन मुहीना। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। इब्तिदा मिकुनम बिस्मिल्लाह बादे अज़ान ला इलाहा इल्लल्लाह अज़ मदद मोहम्मद हमी तलबम करमे अज़ अलीयुन वलीयुल्लाह के खुदा गुफ्त दर कुरान आयात व मोहम्मदो आलेहु बर हैदर हसन हुसैन महशर शफी मा ज़ैनुल इबाद बाकिर व जाफर बसद जिला हस्त मूसा काज़िम अली और रिज़ा मोहम्मद तकी नूरे नकियो अस्करी महदियो महदार गयूर आए गाजी खानदान अतहर अहमद अली फातिमा हसनो हुसैन अनवर तू कौसरी रहमत खान मुस्तफ़ा जे दरजो ही दर उन्हीं जो हामी जेको गुलाम हैदर सलवात बुलंद आवाज़ से पढ़ो। मौजूद हाज़रीन सादात व मोमिनीन अशरा मुहर्रम उल हराम 1442 हिजरी असांजे दरमियान शजर तय्यबात के उनवान सां अॼु तक़रीबन 7 नशिस्त आहे। काफ़ी मोमिननि जे तरफ़ां मूंखे इहो चयो वियो फ़ोन ते त साईं असां ते शियनि ते एतिराज़ कंदा आहिनि शिया इमाम हसन जो शान कोन पढ़ंदा आहिनि पंहिंजे मजलिसुनि में। लिहाज़ा अॼोकी मजलिस में मुझी पूरी कोशिश इहा ही हूंदी त मां सॼी मजलिस इमाम हसन जे सीरत ते बयान कयां। रसूलुल्लाह जो फरमान आहे ऐं जीअं कुरान मजीद जी भी सूरह रहमान में अल्लाह जो इरशाद आहे त मां नूर जे दरियाहनि खे वहाए उन्हनि मां हीरा ऐं मोती कढिया आहिनि लूलू वल मरजान ज़ाहिर कया आहिनि। इन लूलू जो तफ़सीर इमाम हसन अल मुज्तबा है। नाराए सलवात। तमाम मोमिन की गुजारिश है थोड़ो थोड़ो अॻिते थी अचनि ताकि पोयों जेको मोमिन अचनि उनखे जगह मिले बाद में मजलिस में डिस्टर्ब न थिए। मौला हुसैन अलैहिस्सलाम तव्हां सभिनी जूं दुआऊं पूरी फरमाईंदा।
चारदा मासूम इस्लाम ता शाद आबाद रखंदा तकलीफ बावत बुलंद नारा सलावत मरजल बहरैन जा दरिया जेके अल्लाह वहाया आहिनि, हिकु इस्मत व तहारत जो दरिया, ॿियो इमामत व विलायत जो दरिया। बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान, दरमियान में हिकु निकाह जो पर्दो आहे, उहे ॿई दरिया हिक ॿिए खे छुहनि बि कोन था। दुनिया जे इंसान जे इंसानियत जी अफ़ज़ाइश तॾहिं थींदी आहे जॾहिं उहे हिक ॿिए खे छुहंदा आहिनि, पर अल्लाह हिते आल मोहम्मद जी इस्मत के क्लियर ज़ाहिर कयो आहे त बग़ैर छुहण जे हीरा मोती ज़ाहिर थींदा आहिनि। लूलू मां मुराद हसन आहे, मरजान मां मुराद हुसैन। मरजल बहरैन में जेका इस्मत व तहारत जो दरिया हुआ जनाब सैयदा, उन्हें जा 9 लक़ब अल्लाह आसमान में मोकिलिया आहिनि, जंहिंमें पहिरियों राज़िया, मर्ज़िया, ज़किया, आलिमा, फाज़िला, मुहद्दिसा, उनमें वॾे हूर आहे इंसिया, ऐं वॾे में वॾो लक़ब उन जो आहे बतूल। आलम इस्लाम जे मुसलमाननि खां पुछो त बतूल छाखे चइबो? सुन्नी मुसलमाननि पंहिंजे तफ़सीर में बतूल जी अलग वज़ाहत कई आहे, पर उहा बि फिरी गिरी इन माना ते थी अचे त बतूल उन बीबीअ खे चइबो आहे जेका ज़िंदगीअ जे हिक लम्हे जे लाइ बि ख़ुदा जी इबादत खां दूर न थिए। उनखे हाणे साईं ज़हरा जेके दुनिया खे 3 बच्चा ॾिना आहिनि, उनमें 2 टहले लूलू वल मरजान जा हीरा मोती। हिकु मुअज़्ज़मा साईं जेका अल्लाह जे तरफ़ां पाक साईं दुनिया खे ॾिनी आहे, उन बीबीअ जो बि नालो इस्म पाक अर्श तां आयो, ऐं मुहम्मद मुस्तफ़ा, हिननि 2 बच्चनि जा नाला बि मुहम्मद मुस्तफ़ा रखिया आहिनि। हसन ऐं हुसैन अर्श तां आया, मुहम्मद मुस्तफ़ा रखिया। पोइ जॾहिं पाक आलिया साईं दुनिया ते आई त पाक साईं मौला अमीर अलैहिस्सलाम खे चयो त रसूलुल्लाह बाबा जन कोन्हनि त भला हिन न्याणीअ जो नालो तव्हां तजवीज़ कयो। त मौला अमीर अलैहिस्सलाम चयो त मां कॾहिं पंहिंजे रिसालत माब खां तजावुज़ कयो ई कोन्हे, त अॼु मां कीअं तजावुज़ कयां। ऐं 3 ॾींहं इंतज़ार फरमायो। बिस्मिल्लाह, 3 ॾींहं पूरा इंतज़ार फरमायूं। 3 ॾींहंनि खां पोइ रसूलुल्लाह कंहिं सफ़र तां मोटिया। मौला अमीर अलैहिस्सलाम पंहिंजी पाक न्याणी खणी रसूलुल्लाह जे हथनि ते ॾिनी, ऐं रसूलुल्लाह उन न्याणीअ खे खणी मस्जिद जे हुजरे में विया, ऐं उते हुनजो नालो रखियऊं ज़ैनब, जंहिंजी लुग़वी माना आहे पीर जी ज़ीनत। तव्हांखे हैरत थींदी त रसूलुल्लाह जी हदीस आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिज़िक्र अली इब्न अबी तालिब, ए लोगो पंहिंजे मजलिसुनि खे ज़ीनत ॾियो अलीअ जे ज़िक्र सां। छो ल इन्नहु ज़िक्रुन ज़िक्री, अलीअ जो ज़िक्र मुंहिंजो ज़िक्र आहे। व ज़िक्री ज़िक्रुल्लाह, मुंहिंजो ज़िक्र अल्लाह जो ज़िक्र आहे। व ज़िक्रुल्लाह इबादत, ऐं अल्लाह जो ज़िक्र इबादत। माना सॼी काइनात में मिंबर जी ज़ीनत आहे त अली, महराब जी ज़ीनत आहे त अली, दोश पैगंबर जी ज़ीनत आहे त अली, इबादत की ज़ीनत आहे त अली। मां इहे लफ़्ज़ चवां जेको सॼे इस्लाम जी ज़ीनत अली हुजे, उन अलीअ जे लाइ जेका न्याणी ज़ीनत हुजे उहा आलिया साईं ज़ैनब कुबरा। कोन ख़तीब हिन साईं जी अज़मत बयान कंदा आहिनि मिंबर ते। हाणे हिन बीबीअ जो हिकिड़ो लक़ब आहे आलिमा गैर मुअल्लिमा। आलिमा गैर मुअल्लिमा जी जेकॾहिं तशरीह कयूं त उहा आलिमा, उहा पढ़ियल जेका कंहिं बि उस्ताद वटि न पढ़ी हुजे। हाणे अंदाज़ो लॻायो, मां ख़ुदि उस्ताद आहियां, 28 साल पढ़ायो अथमि। मुंहिंजा शागिर्द जज आहिनि, मुंहिंजा शागिर्द इंजीनियर आहिनि,
मुझा शागिर्द डॉक्टर आहिनि, मुझा शागिर्द प्रोफेसर आहिनि। हाणे उहे कॾहिं कॾहिं या असां जिन उस्तादनि वटि पढ़ियासीं कॾहिं कॾहिं वेही उन्हनि जी तारीफ़ कंदा आहियूं त फलाणे उस्ताद असांखे सिंधी ग्रामर अहिड़ो सेखारियो जो अॼु बि सीने में महफ़ूज़ आहे। त भलो पढ़ियल पंहिंजे उस्ताद जी तारीफ़ करे त साइण जे कॾहिं अमीर जहिड़े इमाम वटि पढ़े हा, नाने वटि पढ़े हा, अम्मा वटि पढ़े हा, इन्हनि खां वधीक काइनात में ॿियो कहिड़ो आहे? त इहा उन्हनि जी इज़त थिए हा न। साइण चवे हा मां नाने वटि पढ़ी आहियां, शायद बयान करे मां बाबे वटि पढ़ी आहियां, या इज़त हुजे हा न ख़ानदान जी। लक़ब आलिमा गैर मुअल्लिमा, माना या बीबीअ जो लक़ब ॿुधाए थो त जीअं हिन ख़ानदान जो हर फर्द मुस्तफ़ा खां वठी हज़रत हुज्जत ताईं जीअं अर्श तां अल्लाह वटां पढ़ी आया आहिनि, तीअं हीअ शाइन बि अल्लाह वटां इल्म पढ़ी आहे। बचार ॻाल्हियूं करे को इमाम हसन जी सीरत ते अचां थो उन रुख ते निकिरी चाहियूं त ॿ ॻाल्हियूं ॿुधी बि छॾियूं। हाणे जेकॾहिं ईअं करे चवां मां त इहे हस्तियूं आहिनि क़ुरान नातिक, रसूल क़ुरान नातिक आहे, मौला अली क़ुरान नातिक आहे, सैन क़ुरान नातिक आहे। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं ई चवां त हिन बीबीअ जी परवरिश नातिक क़ुरान जे हथ में थी आहे। उन बीबीअ जी अज़मत जो नालो ज़ैनब कुबरा आहे, पंहिंजे पीउ जी। ऐं हिकिड़ी अज़ीम ॻाल्हि जेका साइण जा मंसूब आहे ऐं उहा मां मजलिस में कई आहे, जो इशारो करे वरी बीबीअ ॾांहुं मंसूब ॻाल्हि उहा शायदि तव्हां न ॿुधी हुजे। अल्लाह रसूल खे महराज ते घुरायो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, जिते पंहिंजे महबूब जे मक़ाम खे सभ खां बुलंद कयो अथई उते लफ़्ज़ अब्द जो इस्तेमालु कयो अथई। महराज वारी सूरा पढ़ो, सुबहानल्लज़ी असरा बिअब्द, पाक आहे उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे अब्द खे। हाणे जेॾीमहिल रिसालत महराज ते विया, ॾाढी क़ीमती ॻाल्हि थो कयां, बसि निकिरी पियो आहिनि रुख ते। मुंहिंजो महराज मौज़ू त कोन्हे, त मुंहिंजो पसंदि जो मौज़ू आहे। चवनि था त जिबरील अर्श तां आयो हो अल्लाह जे हुक्म सां, कौसर जो पाणी खणी आयो हो, जन्नत जो लिबास खणी आयो हो, बुर्राक नाले सवारी खणी आयो हो जेका बरकुन मां निकतल है। बरकुन लफ़्ज़ जी माना है बिजली, माना बर्क रफ्तार हुई, बिजली जी रफ्तार सवारी। यानी क़ुरान मजीद उनखे रफ़ रफ़नि जे नाले ते बि यादि कयो आहे, जो हिकिड़ो क़दम हितां उहा सवारी खणे पई त पहिरें आसमान ताईं पहुचे था। वरी आसमाननि जूं मंज़िलूं साईं तव्हांजे नहजुल इसरार में मौजूदु अथव। त मौला अमीर अलैहिस्सलाम खां कंहिं पुछो त साईं अल्लाह ज़मीन ऐं आसमान खे कीअं ठाहियो? नहजुल इसरार में अथव मौला जो ख़ुतबो। मौला फरमाए थो ख़लक़ल्लाहु अज़्ज़ व जल्ल मादतन मिनल बदनि समावात वल अर्ज़। मुंहिंजे अल्लाह सभ खां पहिरीं ज़मीन जे वज़न जेतिरो मादो ठाहियो। हे जेके साइंसदान चवनि था न त इहा मादी दुनिया आहे, मेटर मां ठही आहे। मेटर जेको जाइ वलारे वज़न रखे, जेके फिजिक्स केमिस्ट्री पढ़ायो, मादो ख़ल्क़े पंहिंजे जलाल जे निगाह सां जो ॾिठई त अल्लाह जे जलाल जे करे उहो मादो पाणी पाणी थी वियो। वरी ॿी जलाल जी निगाह जो ॾिठई उन पाणीअ मां बुखार उथिया। मादो जॾहिं ठरी वियो त ज़मीन थी, बुखार मथे विया त उन्हनि मां आसमान ठही पियो। मौला फरमाइनि था त पहिरीं ज़मीन खां पहिरीं आसमान ताईं 500 नूरी सालनि जो फ़र्क़ु आहे। छा चइबो 500 नूरी साल? नूरी साल छाखे चइबो आहे? नूर चइबो आहे हिन बिजलीअ खे, रोशनीअ खे। हिन जी रफ़्तार आहे 6,98,680 किलोमीटर फी सेकंड। गुड्डूअ खां आन कंदा आहिनि न, त इन रफ़्तार सां या पहुची तव्हांखे हिते बिजली मुहैया करे ॾींदी आहे।
माना सेकंड में 6,98,680 किलोमीटर सेकंड में हले बिजली। घंटे में घणी हलंदी, 12 कलाकनि में घणी हलंदी, 24 कलाकनि में घणी हलंदी, पोइ 30 ॾींहंनि में घणी हलंदी, पोइ वरी 12 महीननि में घणी हलंदी, 500 सालनि में घणी हलंदी। इन रफ्तार सां अगर बिजली ज़रूरत करे त पहिरीं ज़मीन खां पहिरें आसमान ताईं पहुचंदी। पहिरीं आसमान खां ॿियो आसमान एतिरो परे आहे। मौलाना जा नाला ॾसिया, नीलून आहे, कैलून आहे, सभु नाला नजरार में अथव। इन्हनि सभिनी आसमाननि खां 7हों आसमान मथे आहे। विच ते हिकिड़ो आहे ॿेर जो वणु, सिदरा। सिदरा चइबो आहे ॿेर खे। इहो आहे जिबरील जो मक़ाम। हाणे मां ॾुखे मोड़ ते आयो आहियां, ॾिसां मूंसां गॾु सफ़र कीअं था कयो। चवनि था त जिबरील रसूल खे रस्तो ॾेखारण वियो। हाणे ये पहिरीं ॾींहुं मां हिते आयुसि त साईं चयो भला पहुची वेंदो। मां चयो मुश्किल आहे, थोरो रहनुमाई कजो। चइबो असां बीहूं था मीरनि जो जेको फैज़ में हलाई न गलीअ वटि, ओसी ताईं साईं जन माण्हू मोकिलियो, साईं त पहुची वियासीं। माना माण्हू वठी आयो, जे मां पाण ईअं चवां त शायदि किचन में रुलंदो हुतां, पर जेको माण्हू मूंखे वठी आयो उनखे ई रस्तो ॾिठल न हुजे। पोइ छा ख़्याल आहे मां हिते पहुचां? थोरो त ॻाल्हायो कोन पहुचां। हाणे चवनि था त रसूल खे रस्तो ॾेखारण वियो हो जिबरील। उहो त सिदरा ते बीह रहियो। साईं हाणे पाण ॼाणो, पंहिंजो कमु ॼाणे। हाणे पंहिंजी माना रस्तो ॾेखारण कोन वियो हो न कि भला अदर हुसैन रहिजी हिनखे वॾे सुहिणे अंदाज़ सां सुमरा साहब निभायो आहे। इनखे तव्हां गौर सां ॿुधिजो कि कुछ लोग कहते हैं कि रसूल अल्लाह के घर गए थे। मैं कहता हूं मेराज की शब अल्लाह के घर नहीं गए थे, अपने घर गए थे। तो यही वजह है कि जिबरील वहां रुक गए जहां उसका रास्ता देखा हुआ नहीं था। जिबरील को कहा आओ, जिबरील ने कहा आका जाओ। क्यों? लो दनौ तो अनमिनत तरक, 1 इंच भी बढ़ूंगा तो जल के राख हो जाऊंगा। अब जिबरील का तो मकाम नहीं कि वहां जाए। हाँ जैदी साहब जो दलील हो, मैं कहता हूँ अपने घर गए थे, वो दलील कायनात की कीमत जो आहे। मूंखे उम्मीद है तो तव्हां याद कयो तो सॼो साल कोन विझो। जैदी साहब चवंदो क्या जमीन पर रसूल का अपना घर नहीं था? जी सुन्नी लोग कहते हैं कि रसूल मेराज पर अल्लाह के घर गए थे। जैदी साहब चवंदो अपने घर गए थे। जहिड़ो ही नहीं थिया हो, था चवनि अल्लाह जे घर वियो हो, साईं तो चवे पंहिंजे घर वियो हो। हाणे उनजो दलील से पेश कयो आहे त छा ज़मीन ते अल्लाह जो घर कोन हो? कोन हो तो खानो काबो छा है? अल्लाह जो घर आहे। जैदी साहब चवंदो जब अल्लाह के घर रसूल जाते थे तो जूतियां पहनकर जाते थे या उतार कर जाते थे? सब नीचे उतार कर जाते थे। तो जब अपने घर जाते थे तो जूतियां पहनकर जाते थे या उतार कर जाते थे? अरे मेराज की शब रसूल का जूतियां पहनकर जाना दलील है अल्लाह के घर नहीं अपने घर गए थे। हिकिड़ो वरी मुंहिंजो उस्ताद मरहूम जुमिलो पढ़ंदो त जेमहिल तूर खां अर्श अज़ीम ते रसूल अर्श अज़ीम ते पहुतो उते इरादो कयईं त जुती लाहियां, छो त मूसा खे तूर ते लहराई वई। मथो जो आवाज़ आहे ख़ुदि मिनी या रसूल अल्लाह लियतशर्रफल अर्श बिग़ुबार नालैक। तुझे जुतीअ जे तरे खे मके जी मिट्टी लॻल आहे, उहा मिट्टी मुंहिंजे अर्श ते छंड त मुंहिंजो अर्श इज़त वारो थी। हाणे जेको घर कावड़ जे मुल्लो हो चए थो मां मुहम्मद जहिड़ो
इन अकुल जे अंधे का केर पुछे तो मोहम्मद जी जुती उते वही जिते मलाइका न विया उहा जुती बि तरे जी धूड़ लगल सा अर्श के इज्जत वारो कई तू मुस्तफा जी जुती जे तले जहिड़ो कोनी त मुस्तफा जहिड़ो कोनी फिर कुछ लोगों ने ये भी लिखा कि रूहानी मेराज हुई थी जिस्मानी नहीं हुई थी मन रसूल ख्वाब में मेराज कयो उन्हनि के मुखातिब थी चई फिर याद रखो ये जूती जिस्म पहनता है रूह नहीं पहनती रसूल का जूतियों समेत जाना दलील है कि वो जिस्मानी तौर पर गए थे रूहानी तौर पर नहीं गए यो मेराज ते रसूल जो वञण मुंहिंजा साईं पोइ रब ज़ुल जलाल उते तोहफ़ो ॾिनो मोहम्मद मुस्तफ़ा निमाज़ जो ऐं जनाबे सैयदा सलवात जनाबे हाणे उते जेको रसूल जो लहजो हो मेराज वारी रात गुफ्तगू जो जेको माॻ में पढ़ियो मजलिस में अल्लाह अहिड़ा लफ़्ज़ काॾो आणिया मूंखां सिंधीअ में ठहनि कोन था जैदी साहब चवंदो कि अल्लाह ने मंगाया अपने महबूब को तो फिर अल्लाह ने कहा मैं हूं अल्लाह ये है बंदा अगर मैं अल्लाह बन के बोलूंगा मुमकिन है ये बर्दाश्त न कर सके फिर बुला के पर्दे में ऐसे बोले जैसे भाई बोल रहा रसूल जो मोटी आए पूछो कि गालियूं भी थियूं ये तो शियन जो अकीदो आहे त अल्लाह में का शइ ख़ारिज भी कोन थींदी आहे अल्लाह में का शइ दाख़िल भी कोन थींदी आहे त रसूल चयो ॻाल्हियूं थियूं लख खां वधीक ही पोइ कीअं महसूस कयो कि मां हिकिड़ी शइ महसूस कई वो लहजो मुंहिंजे भाउ अलीअ जो हाणे हिन लहजे तो ॻाल्हि टुटी जिते मां वरी पंहिंजे मौज़ूअ ते वरी फिरी आयुसि त सईदा ज़ैनब कुबरा खुतबो ॾिनो हो शाम जे दरबार में या बाज़ार कुफा में हिकिड़े सहाबी ॿुधो जेको अखियुनि खां नाबीन हो उन्हीअ छा चयो मां भुलिजां थो या अली आयो आहे ताकि मर्द जो लहजो औरत जो लहजे में फ़र्क़ु आहे साईं जो आवाज़ उन्हें औरताने ही अंदाज में हो पर हुन सही इन करे समझो तो जहड़ी अली मौला जी फसाहत ऐं बलागत हुई न उहा साॻी फसाहत बलागत साईं में हुई तो जेके मेराज जो लहजो अली जो दुनिया के ख़बर पई वो साॻो लहजो साईं ज़ैनब कुबरा इन करे इन जो लक़ब आलिमा गैर मुअल्लिमा उहा बीवी जेका कंहिं वटि पढ़ी न हाणे टे बचड़ा जनाबे ज़हरा मां हसन इमाम हुसैन इमाम उम्मुल मसाइब बीवी हाणे हसन इमाम जी सीरत ते इहो जुमिलो चवण ज़रूरी थो सम्झां त इमाम जी सीरत एॾी त बुलंद हुई ऐं एॾो त गुस्से ते काबू पाईंदा हुआ हिते तव्हां मां को मुंहिंजे पीर खे घटि वधि ॻाल्हाए मूंखे गुस्सो ईंदो या न मां त चार दोस्त घुराए चवंदो वारो के हिन जी ख़बर बि वठो पर चवनि था हिकिड़ो हाकिम शाम जो पढ़ायल इंसान जेतिरो हुनखे वञियो मौला अलीअ जी तौहीन कई इमाम हसन सुकून सां ॿुधुसि पोइ चईसि हाणे तोखे राह ख़र्च कोन्हे ॿी ख़र्च बि वठ बुखियाल आई त वेह मानी खारायईं उञायल आई त पाणी पियारायईं कदमनि ते किरी थे तो मौला मां ग़लति आहियां अॼु ख़बर पई त तव्हां इज़त वारो ख़ानदान इमाम हसन जो दस्तरखान मशहूर आहे जो चवनि था त हिकिड़ो शख़्स मौला अली अलैहिस्सलाम खे बाग़ में मिलियो ॾिठई त सुकनि टुकरनि सां पियो थो खाए मानी भञी गोॾे ते पाणीअ में भुॼाए खाए थो
वरी उहो इमाम हसन जे दस्तरखान ते आयो खाईंदो बि पियो वञे कुझु टुकर गॾु कंदो पियो वञे सुठियूं सुठियूं शयूं इमाम हसन अलैहिस्सलाम ॾिठो त खाए बि थो कुझु गॾु बि थो करे थी सुकून सां खाओ जे घर जे लाइ खपई त ॿियो ठाह बि ॾींदो किसी ॿियो घर जे लाइ कोन थो खणा रस्ते में हिकिड़े बाग़ में हिकिड़ो फ़क़ीर ॾिठो अथमि जे वटि सुकल टुकर हो कि उन जी ग़लती न कर ही उन जो दस्तरखान आहे मां उन जो फ़र्ज़ंद हसन इब्न अली हाणे ख़ासि करे साईं अॼोकी मजलिस में इहो तव्हांखे फ़िक्र जी दावत थो ॾियां कि भला साईं इमाम हसन अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम हणंदा आहिनि उनखे इमामत जी या ॿी दुनिया जी ॻणती कान ही रुॻो शादियूं कंदो ऐं चऊं त इमाम जूं 100 शादियूं पहिरियां मां बि ॻणतीअ में पइजी वियुसि मां तारीख़ जो को किताब न छॾियो जंहिंमें इहो ज़िक्र मूं न पढ़ियो पोइ मां पंहिंजे उस्ताद डॉक्टर इसरार खे दावत ॾिनी तूं 100 थो चवीं मूंखे 40 जा नाला ॿुधाए त मां तुंहिंजे मज़हब ते अचां पोइ 40 मां घटि करे 25 चयोमांसि पोइ 20 चयोमांसि अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे कंहिं बि उस्ताद मूंखे कोन ॿुधायो आहे त इमाम जूं हेतिरियूं शादियूं माना इमाम ते इहो बि इल्ज़ाम लॻायो वियो आहे छो जो मासूम जे इस्मत जो क़दुरु हिननि खे कोन्हे हाणे इमाम ते ॿियो इल्ज़ाम इहो हयो वेंदो आहे त हिन हाकिम शाम जी बैत कई हाणे बैत जो मफ़हूम दुनिया सम्झो कोन्हे पहिरीं ॻाल्हि त हाकिम शाम जे तरफ़ां बैत जो मुतालबो ई साबित कोन्हे जे उहो बैत घुरे हा इमाम हसन खां इमाम हसन जो रिएक्शन उहो ई हुजे हा जेको करबला में इमाम हुसैन जो इमाम हुसैन खां बैत घुरी वई जेका जंग में तब्दील थी इमाम हसन खां सुलह घुरियो वियो पोइ असां चवंदा भई जेकॾहिं हाकिम शाम ग़लति हो त इमाम हुन सां सुलह छो कयो माना हक़ ते हो मां चयोमांसि भला जे रसूल मुशरिकीन मक्का सां सुलह कयो त पोइ छा मुशरिक हक़ ते हा जे रसूल मुशरिकनि सां सुलह करे सघे थो त इमाम कलमे पढ़ण वारे सां सुलह छो थो करे सघे हाणे उन ते मूं वटि हिकिड़ो तहक़ीक़ी दौर आहे ॿ ॻाल्हियूं उन जूं ॿुधो त मां तव्हांखे नतीजे ते वठी आयो दुरूद पढ़ो बाबा ते बुलंद मोहम्मद सही हिकिड़ो अंग्रेज मुहक़िक़ आहे चार्ल्स ड्यू फ्रांस जो असुल हुनजो मकालो फ्रांसीसी में आहे वो 14 ज़बानुनि में तर्जुमो थियो आहे उनमें इंग्लिश बि थियो आहे फारसी बि थियो आहे अरबी बि थियो उहो लिखी थो त मां तहक़ीक़ पे कई त इस्लाम जे अंदरि हीरोज़ कहिड़ा भला आहिनि मां ॻोल्हे ॻोल्हे सभिनी ते तहक़ीक़ करे काइनात में हिकिड़ो ई हीरो ॻोल्हे लधो मुहम्मद पीस बी अपॉन हिम ऐं उनजी कहिड़ी ख़ूबी उनखे पसंदि आई अंग्रेज खे कि तो खूबियूं तो उनमें किरोड़ है हिक हिक खूबी सोन जे कलम सां लिखण जहिड़ी आहे पर जंहिं खूबीअ ते मां तहक़ीक़ कई आहे अंग्रेज तो चवे उहा इहा आहे त हिन रसूल में अना आहे ई का उन अना ते उन हिकिड़ो दलील ॾिनो आहे त चए थो रसूल हज करण जे लाइ निकितो हो काफ़रनि चयोसि हज करणु कोन ॾींदासीं मोटी वञ रसूल अल्लाह चए तव्हां नथा करण ॾियो त मां मोटां थो पोइ आख़िर ॻाल्हि हली सुलह ते पहुती जेको हुदैबिया जे मक़ाम ते थियो हाणे जिन जो साईं जो तारीख़ जो घणो मुतालियो आहे त मां थोरो इशारो रुगो इहो कयां सुलह हुदैबिया जा जेके बि शर्त आहिनि उहे सभु इस्लाम जे ख़िलाफ़ अंग्रेज अगेंस्ट द इस्लाम आहिनि उहे सभु शर्त हाणे पहिरियों शर्त ज़हन में रखो त पोइ मां नतीजो ॾियां हाणे हिते जेकॾहिं साईं रोज़ मजलिस था कनि
दरगाह बि साईं जी पंहिंजी आहे, आस्थानो बि पंहिंजो आहे, पर हुकूमत चए बाबा करणु कोन ॾींदासीं। साईं चए करणु कराईंदुसि मां, तव्हां केरु थींदा आहियो? पोइ हुकूमत पंहिंजो ज़ोर ॾिए, साईं पंहिंजे मुरीदनि जो ज़ोर ॾिए, पोइ क्लास थींदो, पोइ नुक़सानु थींदो। काफ़िर कनि पिया हज करणु कोन ॾींदासीं। नबी सां सहाबी हुआ, मौला अली जहिड़ो बहादुर हो, चविया ज़रूरु हज कंदुमि। तव्हां केरु थींदा आहियो करणु कोन ॾींदव? अमन जो दाई रसूल पंहिंजी अना छॾे चए थो मां हज ते नथो। सुन्नीअ जो पहिरियों शर्त हो त हिन साल त हज करणु कतई कोन ॾींदासीं, मां मोटी वेंदो। साईं चयो क़बूल। ईंदड़ साल हज ते ईंदव त असांखे ॿुधाए ईंदव। दुश्मन खे ॿुधाए अचो, माना दुश्मन तैयार रहे। साईं चयो क़बूल आहे। तव्हांजो को मुसलमान असांजे क़ैद में आयो त कोन मोटाईंदासीं। साईं चयो क़बूल। असांजो को काफ़िर तव्हांजे क़ैद में अचे त मोटाईंदव। साईं चयो इहो बि क़बूल। हाणे इहे चारई शर्त इस्लाम जे फेवर में आहिनि या अगेंस्ट में आहिनि? रसूल चवंदा आहिनि हिकिड़ो शर्त मुंहिंजे तरफ़ां बि लिखो, कहिड़ो? 10 साल हिक ॿिए सां जंग न कंदासीं। अमन जे दाईअ जो शर्त लिखिजी वियो। हाणे अचो अंग्रेज़ जे तहक़ीक़ ते। हाणे उन में हिकिड़ो ॿियो बि वॾो अना जो मसइलो थियो। असांजा कुझु मौलवी साहब आहिनि उनखे अल्लामा हुजतुल इस्लाम हे हो न चऊं त कावड़जी वेंदा आहिनि। मां हेॾो आलिम आहियां त मूंखे हुजतुल इस्लाम बि नथो चई। हिकिड़ो त अहिड़ो असांजो दोस्त आहे जंहिंजो नालो हेठि लिखिबो आहे, कलीबर खां तो अञा कावड़ कंदो आहे। मां हेॾो आलिम आहियां त मुंहिंजो नालो हेठि लिखी छॾियो आहे। हाणे सुन्नी जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम लिखियो पिए त पहिरियां सिट लिखी सुलह मां बैनल मुशरिकीन मक्का व मुहम्मद रसूलुल्लाह। त काफ़िरनि चयो त इहो रसूलुल्लाह जो लफ़्ज़ कटियो। तो असां जेकॾहिं मुहम्मद खे रसूल मञूं पोइ त जहिड़ो ई कहिड़ो। हिते अना जो मसइलो आहे या न आहे? रसूलुल्लाह मौला अली खे चयो या अली इहो रसूलुल्लाह जो लफ़्ज़ काट, इन में लिख मुहम्मद बिन अब्दुल्लाह। अंग्रेज चयो मूंखे हैरत आहे, हिते रसूल खे अना करणु खपंदी पर कान कई। छाजे करे त अमुन थियो। हाणे जेको हुन रिज़ल्ट पेश कई आहे क़िबला साईं कायनात जी क़ीमत जो लफ़्ज़ आहे। अंग्रेज मुहक़िक़ तो चए आई saw the several followers of the holy prophet Muhammad peace be upon him। लखे फॉलोअर मां मोहम्मद जा ॾिठा, बट वन ऑफ देम अली इब्न अबी तालिब। उन्हनि में हिकिड़ो अली इब्न अबी तालिब आहे जो मोहम्मद तलवार जो हुकुम थो करे त तलवार जो वारिस अली आहे। मोहम्मद सुलह जो हुकुम थो करे त कलम जो वारिस अली आहे। अलीअ जे हथ में तलवार बि ॾिठमि, अलीअ जे हथ में कलम बि ॾिठमि। पोइ मूंखे ख़बर पई त अलीअ जा ॿ पुट अल्लाह इमाम छो बनाया त अलीअ जे किरदार में कलम बि आहे, अलीअ जे किरदार में तलवार बि आहे। पोइ राज़ खुलियो त हसन कलम जो वारिस आहे, हुसैन तलवार जो वारिस आहे। मसलो कुछ समझ में आयो? अंग्रेज जी उड़ायो ही हुआ तो मां हैरान आहियां। हाणे ख़बर पई त इमाम हसन अलैहिस्सलाम दुश्मन सां सुलह छो कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि अञा क़ुरान जी तस्दीक सां इस्लाम जूं जेके बि जंगियूं आहिनि, बदर, उहद, खैबर, खंदक, रसूल जेके बि फतेह कयूं आहिनि, इस्लाम उनखे फतेह मुबीन न सॾियो। पर जेको सुलह हुदैबिया रसूल कलम सां फतेह कयो न, कुरान चयो इन्ना फतहना लक फतहम मुबीना। ओ मुंहिंजा महबूब मां तोखे खुली फतेह अता कई। हाणे जिनखे निंड थी अचे उन्हनि खे थोरो जाॻायां, जाॻण जे मूड में थी वञो। तव्हां जुटको आयो आहे, मां 2 दफ़ा ॾिठो आहे तव्हांखे। सलाह पढ़ो बुलंद आवाज़ सां मोहम्मद राज़ी वेठा आहियो त हलूं। साईं उहद, बदर, खंदक जे फतेह खे क़ुरान फतेह मुबीन न लिखियो आहे। रसूल जेका कलम सां जंग फतेह कई आहे, ख़ुदा क़ुरान में चयो इन्ना फतहना लक फतहम मुबीना। मुंहिंजा महबूब मां तोखे खुली फतेह अता कई।
हाणे शर्त जेॾी महिल लिखिजी आहे साईं के भला रसूल जे दोस्तनि मां हिकिड़ो गुस्से वारो दोस्त उथियो नबी खे चई या रसूल अल्लाह असां हक़ ते न आहियूं नबी चयसि कंहिं चयो असां हक़ ते न आहियूं किसी शर्त असांजे ख़िलाफ़ न आहिनि आका चयसि जेको मां थो ॼाणा उहो तूं नथो ॼाणे साईं पोइ भली असांजो मुस्लमान हुननि जे क़ैद में वञे तॾहिं बि साईं जो जेको मुंहिंजो हूंदो उहो होॾे वेंदो छो हाणे इशिगली नोमानी लिखियो आहे अल फारूक वो रसूल जो दोस्त चए थो जेको अॼोके ॾींहं ते मूंखे नबी जे नबूवत ते शक पियो अहिड़ो ज़िंदगीअ में न पियो हाणे पुछां तव्हां खां थो मुस्तफ़ा ते शक करणु पंहिंजो नुक़सानु आहे या मुस्तफ़ा जो नुक़सानु आहे हाणे साहब क़िबला ते चवंदो जो सुलह हुदैबिया में फतेह मुबीन को नहीं समझ सके वो सुलह हसन में इमाम मुबीन को भी नहीं समझ सके हाणे सुलह इमाम हसन में हाकिम शाम अच्छे पन्ने ते सही करे मोकिली तो जेके शर्त वणंदी छॾे हाणे मुंहिंजा साईं असांजा ऐब सवाब को इंसान को ऐबनि खां निकल आहे बेटा ये तॾहिं चयो आहे न सतुर रख जे सतार ऐं ऐबनि उघारी आहे ढक जे ढकण हार ॾेई बांध पनाह जो हुन सतारीअ जे पर्दे में अलाए केतिरा असांजा ऐब निकाए रखिया हाणे हाकिम शाम में बि वॾो हिकिड़ो इस्लाम जो लबादो ओढ़ियल हो त मूं जहिड़ो को इस्लाम जो दोस्त हामी आहे ई कोन इमाम हसन सुलह में पहिरियों शर्त लिखी हुनजे चेहरे तो इहो निकाब लाहे हुनजो चेहरो दुनिया खे ॾेखारियो त ही नाले जो इस्लाम सां दोस्ती रखे थो इस्लाम जी ख़बर ई कान्हे पहले शर्त में लफ्ज़ आहिनि अॼु खां पोइ न इस्लाम जी मुखालिफ़त कंदे न क़ुरान जी मुखालिफ़त कंदे न सुन्नत रसूल जी मुखालिफ़त पढ़ो सुनो इमाम जा शर्त मौजूदगी जो खिलाफ़त जो मनुके ते वञी पढ़ो ॿियो शर्त अॼु खां पोइ असांजे मञण वारा शिया जिते बि रहनि था न उन्हनि खे क़त्ल कंदे न कराईंदे माना जे इमाम सुलियो न करे हा त अॼु किरोड़े शिया हिन धरतीअ ते हुजो ई कोन अलाए कॾो को खुशी न इमाम पियो ॼाणे त शियनि जो ताबुत किथे इमाम मशीयत खुदा जो मालिक आहे उनजो हर मशवरो अल्लाह का हूंदो आहे टियों शर्त मुझे बाबा अली के मिंबरन ते खुतबन में जेको घट वध ॻाल्हाई थो मां लफ़्ज़ अखलाकी तो इस्तेमाल कया अॼु खां पोइ न मुझे बाबा के घट वध ॻाल्हाईंदे न ॻाल्हाईंदे चौथो शर्त आले मोहम्मद जे मञण वारा जिते बि रहनि था उन्हनि जी ज़मानत ॾींदे उहे क़त्ल न थींदा ॿियो असांजो जेको हक़ आहे ख़ुम्स जो उहो बैतुल माल ते जेको मुअय्यन थियल आहे उहो असांखे ॾींदे ऐं पंहिंजे मरण खां पोइ पंहिंजो वली अहद नामज़द न कंदे जेको ज़िंदगीअ में करे वियो जो करबला थी उन ते मां ॻाल्हाईंदुसि सुभाणे हाणे ये शर्त इमाम हसन जा आहिनि हाली शराइतनि ते सही थी वई हाणे तव्हांखे महराज करायां त ॿ जुमला मसाइब जा पढ़ा अल्लामा मजलिसी उन वाक़े खे लिखियो आहे त हुनजो हिकिड़ो सलाहकार हो उमर बिन आस उनजो वॾो सलाहकार हाणे इहो आस केरु आहे यो आस बिन वाइला जेको रसूल जे फर्जंद जे दुनिया छॾण ते ख़ुशि थियो जो अल्लाह हुन जी ख़ुशीअ ते नाराज़गी ॾेखारे जनाब रिसालत माब खे इन्ना तोइना कल कौसर अता कई मौज़ूअ खे मिलायो नी कड़ी मिली वई हिन आस बिन वाइला खे क़ुरान छा सॼो
हाणे इते वो बादशाह का वधीक शाह जा वफादार ॿुधो अथव न इते हिन बांग ॾिनी आस अमर बिन आस इमाम खे चई नहीं ही जेको शर्त लिखियो अथव न त क़ुरान ऐं सुन्नत जी मुखालिफ़त न कंदे उन में लफ़्ज़ सीरत शेखैन बि लिखो हा त भलो हो इमाम जन शेखैन कंहिंजे सीरत ते अमल कंदा हा उहे बि त क़ुरान ऐं रसूल ते अमल कंदा हा न शेखैन खे विच में छो थो आणी तूं आई केरु लफ़्ज़ ॿुधजो कि मां अमर रहिया कि कंहिंजो पुटु आहीं कि आस जो पुटु आहीं आस लाइ त क़ुरान चयो आहे इन शान हुआ न अबतर हो आहे ई अबतर तूं पुटु कंहिंजो आहे सजरो कॾहिं जा के ॾेखारी जेको शहर जे सजरे मलो न कल न कयो हाणे नतीजे ते अची वियासीं हाणे हाकिम शाम खे सलाह ॾिनी हाणे इमाम जी कर दावत कोन ईंदी न चई त पक ॼाण जातो सां ठही हुई कोन्हे पर जे अचई त पोइ तूं बादशाह हुआ बादशाह महिमाननि खे ॾींदा आहिनि करोड़नि जा तोहफ़ा पोइ तोहफ़ो ॾिजांसि कुछ तोहफ़ो वठई त चइजां बाबा तोहफ़े जे लालच में आयो मूंसां ठाव थोरी कयो खबासत पदरी इमाम खे ख़त लिखियो इमाम दावत क़बूल कयो हे जेके ग़रीबनि मिस्कीननि खे अहमियत न ॾींदा आहिनि न वॾा माण्हू जेकॾहिं हिते को मजलिस में वॾो माण्हू वेठो हुजे त नाराज़ न थिए मुंहिंजी ॻाल्हि खे गौर सां ॿुधे इमाम दावत क़बूल तारीख़ मुअय्यन थी शाम में हिकिड़ो ग़रीब मोची रहंदो हो उनखे ख़बर पई त इमाम थो अचे शाम वियो सो दरिया जे किनारे ते आबे रवा में चमड़ो धोतई रोही धोतई रंबी धोतई आरी धोतई धागो धोतई उन चमड़े खे ठाहे अंदाज़े सां इमाम जी जुती ठाहिण शुरू की पर अलामा मजलिस लिखियो कि टाकी टाकी ते सजदो पियो करे घरवारी जो रुगो सजदा कंदे या बच्चन जी रोज़ी रोटी जी भी कंदे हे तो मलौना माठ कर ही इमाम जी जुती आ इमाम ॿुधंदो हूंदई हाणे हिन खे कहिड़ी ख़बर त इमाम छा थींदो आहे इमाम जी मार्फत छा थींदी नेठि हुनखे घणो ई सतायो मलौना औरत हिन पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो तारीख़ थी इमाम पहुतो तव्हां त माशाअल्लाह खैरपुर जा रहवासी आहियो वॾियूं वॾियूं वज़ारतूं तव्हां वटि रहियूं आहिनि जॾहिं वॾा वॾा अमीर मुशीर ईंदा आहिनि त ग़रीबनि खे त VIP जे दावत में अचण ई कोन ॾींदा आहिनि हाणे शाम जे हाकिम जे दरबार में दावत आयूं त ग़रीब मोचीअ खे वञणु केरु ॾिए पर हिन जी इज़त तां सदके हिन जुती इमाम जी खई मथे ते इमाम जे जुतीअ जे निस्बत जे करे को दग हिनखे पाण ई मिलंदो वियो कंहिंखे साई ॾिनई कंहिंखे पासो ॾिनई कंहिंखे ठूठ ॾिनई फौरन दरबार में जो पहुतो त इमाम खे क़दमे पियो इमाम हिनखे ईअं भाकुर पातो जीअं मोमिन सां मिलंदो आहे हाकिम शाम जे चमचनि जो अधु विहांत करी इमाम खे चई मौला ही जुती मुठाई आहे त पायो इमाम चयोसि मां चवां थो त पूरी आहे मौला मां त अंदाज़े ते चाही इमाम चयो तो ठाहिण शुरू कई फन तुंहिंजो हो इल्म मुंहिंजो पियो कमु करे लफ़्ज़ इमाम जो ॿुधंदो सॼो साल यादि कंदो इमाम चयो हे त अंदाज़े ते तो मुंहिंजे लाइ ठाही आहे न पर जे नानो पाए त बि पूरी बाबो पाए त बि पूरी ॿारहो पाए त बि पूरी न हाणे अचां थो उन लफ़्ज़ ते मोची ॾाढो ख़ुशि थियो मुंहिंजी जुती मौला क़बूल कई इमाम अलैहिस्सलाम उनखे शाबाश चई हाणे जेॾीमहिल वञणु लॻो मोचीअ खे चई 1 मिंट बीह उहो मेहणा पई ॾेई उनजे लाइ कुझु खयूं त वञूं तेॾो हाकिम शाम हिकिड़ो टेस्ट मोकिलियो जंहिंमें करोड़नि जा हीरा हा खणी इहो उमरूआस आयो हथ में कंज पिया इमाम खे चई मौला ही तोहफ़ो आहे बादशाह ॾिनो आहे इमाम चयो रख ज़मीन ते जो रखियईं चई मौला ॾिसो हां कि मूंखे ख़बर आहे त हिन में चाहे इमाम आहियां को आम पीर त न आहियां जो चांवरनि जी बूटियुनि जी ख़बर बि न पवे छाजे लाइ
मुखे नहीं न रख ज़मीन ते जॾहिं ज़मीन ते रखियई त मोचीअ खे सॾु करे चई सभु तोहफ़ा तूं खण उहा मेहणा पई ॾेई हुनखे वञी ॾे त 7 पुश्तूं तुंहिंजूं खाइनि साईं वो मोची को आम लालची फ़क़ीर बि कोन हो तव्हां ॿ झूठा ॿिया भया त हाणे बेदार थी ॿुधजो जेॾी महिल चई त मौला मां हिननि ज़रा हीरनि जवाहरनि लाइ जुती न ठाही हुई मां त जन्नत जे लाइ ठाही इमाम चयसि खणी आ कागज़ कलम त लिखी ॾियां मूंखे ख़बर कान्हे भॼंदो वियो अलाए किथां खणी आयो इमाम जे हथ में ॾिनई इमाम चयसि तूं जन्नती तुंहिंजो औलाद जन्नती तुंहिंजे औलाद जो औलाद जन्नती तुझे औलाद जो औलाद जन्नती कि मौला अञा अॻिते हलो कि तुझे औलाद जा मुहिब जन्नती इमाम हाकिम जे दरबार में दुनिया खे ॿुधायो जेका दुनिया जन्नत जे लाइ सरकरदान आहे असां त नौकरनि जे नौकरनि खे बि विराए ॾींदा हाय अली मां अञा ताईं का शहादत कान पढ़ी आहे पर दिल चवे थी त हिन इमाम खे जॾहिं ज़हर मिलियो 50 हिजरीअ में ज़हर बि हाकिम शाम ॾियारियोसि घरवारीअ खे मारियो खून जी उल्टी आयसि नाने जी कब्र ते वियो नाना कब्र जी जाइ मिलंदी रसूल फरमायो बचड़ा मां त सिकां तो शल उम्मत अचण ॾे अम्मा जे कब्र ते वियो अम्मा कब्र जी जाइ मिलंदी पाक बीबी चयो बचड़ा मां त तव्हांजी नाने ॾे बि न वञे दीवारुनि खे टेकूं ॾेई घर पहुतो पाक बीबी उम्मे फरवा बिस्तर विछाए ॾिनो खबे सजे निहारे चयसि तो उम्मे फरवा ज़हर जी शिद्दत खां मुंहिंजो सीनो सड़े थो का थधी शइ हुजई त मुंहिंजे सीने ते रख बीबीअ खबे सजे ॾिसी सम्झो औलाद खां वधीक ठंडक कान्हे 4 या 5 साल शहज़ादे क़ासिम जी उमिरि हुई बिस्तर तां खणी इमाम हसन जे सीने ते सुम्हारियईं 2 मिंटनि खां पोइ दां कई अम्मा मूंखे बाहि ते छो सुम्हारियो मां चवेसि थी पुट अथई बाबे जो सीनो अथई बि लहदे जो महिमान हज़रत क़ासिम रिवायत कनि था बाबे जे दिलि मां आवाज़ आयो काश मां करबला हुजां त पोइ बाबे खां कन ते मुंहुं रखी पुछई करबला का ॾुखी जाइ हूंदी इमाम फरमायो हा करबला में मुंहिंजो हिकु भाउ हुसैन मारजण वारो हूंदो लख हुनखे मारण वारा हूंदा दिलि चए थी करबला हुजां हा त हुसैन सां सर ॾेई कुर्बान थिया पोइ हिते हटी पुछेसि तो बाबा मां करबला कोन हूंदुसि इमाम मथे ते हथ रखी चयसि पुट करबला हूंदे पर नंढड़ो हूंदो पैरनि ते हथ रखी चए तो बाबा हाणे दावत थई करबला अचजा मुंहिंजो जिहाद ॾिस न इहो तोसां वाइदो थो कयां हर शहीद जी लाश सुञाणप में ईंदी तुंहिंजे बचड़े जी लाश सुञाणप में न ईंदी रोई पिया आहियो त हिकिड़ो जुमिलो वधीक चई छॾियां आशूर जे राति करीम करबला ख़याम जो दौरो कयो आहे मां चवंदो आहियां हर माउ चाहींदी आहे मां बीमार थियां मां खट छॾियां मुंहिंजो बच्चो ज़िंदा हुजे मुंहिंजो बच्चो शादियूं करे हिनजो औलाद थिए मां हिनजो औलाद खेॾायां पर करबला जी माउ कुझु अहिड़े क़िस्म जी आहे हर माउ आशूर जे राति चए थी सुभाणे पहिरियों मुंहिंजे पुट जो लाश अचे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾिठो क़ासिम जी अम्मा है क़ासिम खे कंगी ॾेई चए थी तूं जाफ़र तैयार जो पोटो आहे हैदर करार जो पोटो आहे ऐं बचड़ा मां सैयद दादी न आहियां मां बेगाने कुफ जी आहियां
सुभाणे ईअं न थिए जो मैदान कारदार गरम थिए ऐं तुंहिंजे क़ुर्बानीअ में कोताही थिए पोइ माण्हू चवंदा इहो माउ जे खीर जो असरु अथसि पेरनि ते हथ रखी चएसि तो अम्मा मोकल तूं वठी ॾे तुंहिंजे हर शहीद जी लाश सुञाणप में ईंदी जे मुंहिंजी लाश सुञाणप में अचे त मूंखे खीर न बख़्श बस अज़ादारो अल्लाह तव्हांजी अज़ादारी खे क़बूल करे आशूर जे ॾींहुं तारीख़ लिखियो आहे जेॾीमहिल हज़रत अली अकबर जो लाशो अची वियो त बीबी उम्मे फरवा सॾु करे चए थी कासिम अकबर जो लाश आयो आहे तूं अञा जीअरो थो घुमी रोई चए थो अम्मा जेकॾहिं मौला ॾे थो वञा त मौला मोकल नथो ॾिए तो ॾे थो अचां त ज़िंदगी मौत जा मेहणा थी ॾे मोकल तूं वठी ॾे मां क़ुर्बान थियां असहाबुल यमीन में अल्लामा हुसैन बख्श लिखियो आहे बीबी पंहिंजे यतीम बच्चे खे वठी उते आई जिते करीम करबला ख़ैमे में क़ुरान पियो पढ़े पंहिंजे वॾे भाउ जे हरम खे जो ईंदो ॾिठई न त इमाम हुसैन क़ुरान पढ़ंदड़ सां उथी बीठो वॾी भाॼाईअ जे मथे ते हथ रखी चए थो अम्मा भाॼाई को कमु हुई घुराए वठी हां तूं हेॾे न अची हां बीबी कंध झुकाए चए थी मुंहिंजा मौला सवाली हली ईंदा आहिनि घुराईंदा न आहिनि अॼु मां तुंहिंजे दर ते फिनण आई आहियां माउ जे ख़ाली मोटण जो वास्तो ठही मूंखे ख़ैरात ॾे अम्मा कहिड़ी ख़ैरात घुरजई चए थी मुंहिंजे पुट खे मौत जी मोकल ॾे हज़रत अब्बास खे हुकुम कयो हिनखे हथियार पाराए मक़तल अबी मखलिफ लिखियो आहे काई ज़िरह पूरी न आई कोई हथियार पूरो न आयो सने कुर्ते सां खणी गाज़ी अब्बास घोड़े ते विहारियो मक़तल ने मोकिले चई बचड़ा वञ अल्लाह जे हवाले औलाद वारनि जे लाइ लफ़्ज़ थो चवां मक़तल में पहुतो न दुश्मन खां दाह निकिती हा हे त 24 जो चंड आहे मां जुमिलो पढ़ी छॾियो तव्हां ॿुधी छॾियो जंहिंखे दुश्मन 24 जो चंड चवे अल्लाह जाने माउ लाइ छा हूंदो काफ़ी जंगो जदल कई काफ़ी लहीननि खे मारियईं इंतज़ार न कराया तुफैल बिन हकीम नालो आहे ज़ालिम जो घोड़ो घोड़े सां मिलाए चए तो शहज़ादा तूं जंग थो करी पुठियुनि जा ख़ैमा सड़ी विया घोड़े ते पुठी वराए जो ॾिठई हिन ज़ालिम अहिड़ो गुर्ज़ हयो जो ज़ीन ते वेही न सघियो रिकाब में पेर फासी वियुसि उत्तर वारा घोड़ा ॾखिण भॼी विया ओलह वारा ओभर भॼी विया भट्टी साहब मरहूम सुल्तान ज़ाकिरीन पढ़ंदो हो घोड़े ते हो त कासिम हो ज़मीन ते आयो त तक़सीम थी वियो अल्लामा ज़ैदी साहब ख़तीब आली मोहम्मद में लिखियो आहे त हर शहीद ज़मीन ते ईंदो हो न मौला खे सॾींदो हो या मौला हो अदरकिनी गाज़ी अब्बास चयो या मौला हो अदरकिनी अली अकबर चयो या अबता हो अदरकिनी ओन मोहम्मद चयो या मौला हो अदरकिनी किबला लिखवा ये इतना कम सिन था जब दीन से जमीन पर आया क़याम की तरफ रुख किया और कहा अम्मा मैं गिर गया मौला हुसैन कासिम जे लाश ते ईअं आयो जीअं हेठाईअ ते पाणी 3 दफ़ा सॾु कयईं मुंहिंजे भाउ जी निशानी काथे लथो आहे जवाब न आयो वरी पुछईं ओ कासिम बचड़ा काथे लथो आहे जवाब न आयो करबला जे मैदान में हकल कई करीम करबला कासे मां वक्त जो इमाम आहियां इमाम जी हैसियत सां पुछाई तो ॿुधाए काथे लथो आहे सैयदा मूंखे माफ़ कजो हिकु जाइ तान 10 जाइन तान 136 जाइन तो आवाज़ आयो मौला मां हिते लथो मज़लूम ॾिसे तो लाश खणण जे क़ाबिल कोन्हे न खणी वेंदुमि माउ छा चवंदी मुंहिंजे यतीम खे न खणी आयो भट्टी साहब मरहूम चवंदो चादर करबला जे ज़मीन में विछाई चमन ज़हरा जे मालीअ
चमन ज़हरा जा गुल चूंडण शुरू कयई को गुल काठव खयई को गुल काठव खयई सब गुल गॾ करे गॾ में ॿधी गंढ पुठीअ ते रखी जो हलण लॻो हिक कुंड मां आवाज़ आयो ये न वञा कुझु टुकड़ा मूं वटि बि अथई पोइ ते मूं करे पुछे तो गुरबत में एहसान करण वारा केर आवाज़ आयो सुञाण मां तुंहिंजो वॾो भाउ हसन मूंखे चयो हुई बाबा करबला अचजा ज़रूर अज मां आयोसि करबला में पंहिंजे बचड़े जो जिहाद ॾिसण वटई उहे टुकड़ा विधई गंढ में हलण लॻो पोयों कंहिं ख़ातून जो आवाज़ आयो इहे न वञ कुझु टुकड़ा मूं वटि बि अथई मज़लूम पुछो गुरबत में एहसान करण वारी केर आवाज़ आयो मां तुंहिंजी ॾुखे पासे वारी माउ ज़हरा आहे बस उहे टुकड़ बि वतई ॿधई गॾ में सिधो पायो ख़ैमे जे दरवाज़े हिकु मिंट ही जुमिलो गौर सां ॿुधंदो माउ इंतज़ार में हुई मुंहिंजे बचड़े जो लाश अचे मां शुक्र जो सजदो कयां लाश हथनि ते हीअं खणबो आहे जॾहिं हथनि ते लाश न ॾिठई पोइ ते हटी चई मौला छा मुंहिंजे खीर वफ़ा न कई इमाम जो आवाज़ आयो अम्मा भाॼाई अहिड़ी वफ़ा कई जो कंहिं न कई मौला पोइ मुंहिंजे कासिम खे यतीम सम्झी न खणी आहे आवाज़ आयो अम्मा भाॼाई आंदो त मिशन सुञाणे सघी कि किथे आहे ॾिनई सिकंदड़ी कुर्बान इन माउ जे जिगर तां खुदा कंहिं माउ खे इहो हाल न ॾेखारे बचड़े जे लाश जा गंढड़ीअ में टुकड़ा अम्मा फिदा के चई अच सभिनी खे सॾु कर मुंहिंजे ख़ैमे में अचनि गंढ खोलियई हिकु हिकु टुकड़ो खणंदी थी वञे चुमंदी थी वञे वरी रखंदी थी वञे सैयदा मूंखे माफ़ कजो जेॾी महिल घणी देर थी वई सानीअ ज़हरा पुछिस अम्मा भाॼाई तूं ॻोल्ही छा थी रोई चई मुंहिंजी उम्मीद हुई मुंहिंजो घोट थींदो मां उहो सर थी ॻोल्हियां जो इरादो कयो हुम मोड़ ॿधंदीमांसि उहो हथ थी ॻोल्हियां इरादो कयो हुम मेहंदी लाहींदीमांसि न मूंखे मेहंदीअ वारो हथ थो लभे न मोड़ वारो सर थो लभे आवाज़ आयो कुदरत जो जोड़ न जोड़ ने घोट जी शहादत कबूल या हुसैन